नाज़िन टंडो अल्हाइण लॻ जमा ख़ान लंड स्टाफ ते हथियारबंदनि जी रिक्शा मथां फायरिंग जे नतीजे में 5 ॼणा क़त्ल थी विया। क़त्ल थींदड़ पोरतनि जे घरनि में कोहरा मतियल आहे। संदन वारिस मेहरान टीवी आॾो हंजू हारींदा रहिया। तफ़सील ॾिसूं था नसीर शाह जी रिपोर्ट में। नाज़रीन असां उन जाइ ते बीठा आहियूं गोले मीरजत जे ॻोठ जा रवासिन जा जेके गुज़िरियल ॾींहं रक्शे ते फायरिंग करे क़त्ल कया विया माण्हू, जिन में जा 3 माण्हू मौके ते फ़ौत थी विया, 2 इस्पताल में हैदराबाद में फ़ौत थी विया ऐं 2 जेके ज़ख़्मी आहिनि। असां अॼु उन्हनि जे तॾे ते पहुता आहियूं ऐं उन्हनि माण्हुनि तां खां पुछूं त उन्हनि माण्हुनि जो छा चवणु आहे। इहो साईं जेको तक़रीबन 2-2.5 साल पहिरियों ई घटी तकरार हुयो, उन में 2-3 चकर फ़ैसिला भी थिया आहिनि। उन फ़ैसिले जे बावजूदि बि फ़ैसिलो थी थो वञे पोइ बि वार अची कनि था। मुंहिंजा के ॾोटा आहिनि, के पोटा आहिनि ऐं जेके छोकिरा मुंहिंजा वेठल हुआ से भाणेजा आम आर्मी में हिननि जो झगड़ो थियो, माना मतिलबु आहे जेको ढोर ढगो जेको बि अचे हुनखे मारींदा हुआ ऐं हीअ घर मां लॾे वञनि। पोइ मूं दरख़्वास्त ॾिनी कर्नल साहब खे, पोइ उन लेटर लिखियो पुलिस ते। इन लेटर बि मूं वटि शायदि हुजनि त हिननि वरी जेको असांखे क्लास कढी ॾिनो, छोकिरा नंढड़ा हुआ वीचारा, पीउ हुननि जो ग़रीब हो, पोइ हुते हू क्लास करे न सघिया। पोइ कुझु ॾींहं त कई आसरो हो माण्हू खे ठीकु आहे कोन था कनि, कुझु कोन था कनि, ठहियो चुप थी वई। पोइ वरी कुझु सालनि खां पोइ वरी हिननि सिर कयो त असीं हीअं कंदा, हीअं असीं कोन ॾींदा, हीअं कोन हिनखे लॾायो, हीअं करे फलाण करियो। उन मां इहो तनाज़ो हलियो, असां रिटायर थिया पोइ हिननि कमु इहो कयो आहे। बेगुनाह मारिया अथनि ईअं ई, बसि हुननि खे मस्ती हुई, मस्ती पंहिंजी में हू मारे या इमरान खे, ऐं हू बेगुनाह हुआ। शहीद हू शहीद थी विया, हुननि खे शहादत मिली। हिकिड़ो मुंहिंजो भाउ, ॿियो मुंहिंजो सौटो ऐं हिकिड़ो मामे जो पुटु, ॿियो बि मामे जो पुटु ऐं हिकिड़ो सौटो, ॿियो बि 5 ई माना मुंहिंजा पंहिंजा हुआ। असां मायुनि खे मारियऊं, 10 माण्हू कूड़िया केस करे ॿधायूं, घर मां कढायूं, घर लुटियऊं, दाद न को फ़रियाद मीजान में हेॾां होॾां कंहिं अदालत कान कई। हींअर असांजा 7 मारिजी विया, 5 विया हुया अलाह वटि, अञा 2 दाख़िल आहिनि सिविल में। असांजी अञा ताईं कुझु कोन थियो आहे। तिबन में ग़रीब मिसकीन गोले ॻोठ में असांजी ना बनी ना ॿारो, असीं मज़ूर माण्हू आहियूं। पोइ असां चयोसीं पंहिंजा ज़ाती असांजा प्लाट अबे ॾाॾे यादि, उन्हनि जो माना धंधो ई आहे क्रिमिनल आहिनि, कब्ज़ा कंदा आहिनि, बनियुनि में कब्ज़ा कंदा आहिनि, घरनि में प्लाटनि में कब्ज़ा कंदा आहिनि। पोइ हुननि कब्ज़ो कयो, अची असांजे माना घरनि में ॾंडा कुहाड़ियूं खणी आया। असांजा सुनवाई में वियासीं, हिननि गसनि में चोरी में मारियो, खंजर हयूं, बंदूकूं हयूं, कुहाड़ियूं हयूं, बेदर्द करे मारियऊं। असांजो का अदालत अञा कान थी आहे। असांजी अदालत करे, सरकार करे, कोर्टनि में बि वेंदी सां, जिते किथे हलंदी सां असांजी अदालत थिए। असांजा नंढड़ा बचड़ा आहिनि, मुंहिंजो बेदर्दी सां मुंहिंजा 5 ॼणा मारे छॾिया। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहम्मद शाह, मेहरान।